पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी फलकारा पहुची मरहूम बशीर अहमद हाले पोटरो जी सूबाई असेंबली जे MP ॾाॾा मोहम्मद हाले पोटरो ऐं शहज़ादा हाले पोटरो ॿियनि अज़ीज़नि सां तहज़ियत कई। असां सां लाइन ते मौजूद आहे अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अली गुलाम हैदरी रिपोर्ट। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फलकारा पहुची मरहूम बशीर अहमद हाले भुट्टो जे सूबाई असेंबली जे MP ॾाॾा मोहम्मद हाले पोटो ऐं शहज़ाद हाले पोटो ऐं ॿियनि अज़ीज़नि सां तहज़ियत कई। ताज़ियत वक़्त ज़िले बदीन जे MNA मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर, MPA अरबाब लुत्फ़ुल्लाह, एजाज़ अली शाह बुखारी ऐं ताज मोहम्मद मल्ला ऐं असगर हाले पोटो, मीर अल्लाह बख्श टालपुर ऐं रसूल बख्श चांडियो ऐं मीर सोहराब मटली ऐं तंज़ीला कमरानी ऐं तारिक अली शाह जामोट पिणु मौजूदु हुआ। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी, तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो सुराण सिंध न्यूज़।